नाज़रीन ख़बर अवां नवाबशाह में शेयर कंदासीं। नवाबशाह में मेन ग्रिड स्टेशन में बरसात जो पानी निकाल नथी सघियो आहे। शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 40 कलाकनि खां बिजली बहाल नथी सघी आहे। शहरी बितियासाब में वठी विया आहिनि। शहर में एक तरफ़ बरसात जो पानी न निकिरी सघियो त मथां वरी बिजली भी बंद आहे। नवाबशाह में ख़बर अवां सां शेयर कई पिया। नवाबशाह में मेन ग्रिड स्टेशन में बरसात जो पानी निकाल नथी सघियो आहे। शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि जे गुज़िरियल 40 कलाकनि खां बिजली बहाल नथी सघी आहे।